दोस्तों हलों था जी अपडेट वीरन जी बस्ती ड्रामे जे मुताबिक़। जी हाँ दोस्तों, अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे वीरन जी बस्ती सोप सीरियल ते ऐं उन में छा थियण वारो आहे ऐं इन में अॻिते किरदार छा आहिनि, बाक़ी इहो ॿुधाईंदासीं। त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहे। दोस्तों दरअसल तव्हां इहो ॾिठो हूंदो त साले जे मरण खां पोइ ड्रामे जो स्क्रीन प्ले ढिलो थी वियो आहे। स्क्रीन प्ले मतिलबु स्लो आहे, उहो एक्शन ख़ासि न ॾेखारियो वियो आहे। ऐं हिते हाणे जीअं साले खे अगरि किरदारु ख़तमु कयो हुयो त इरफान शेख जो किरदारु यानी शामिर जो ॾाढो ज़बरदस्त ॾेखारियो वञे हा। बहरहाल हू वॾेरा जे हिसाब सां उनजो किरदारु ठीकु आहे, या हिते सोडल खे एक्शन में ॾेखारियो वञे हा, या वरी को अहिड़ो दोस्त एंट्री जीअं नरोज़ एंट्री हई या को ॿियो अहिड़ो हणे हा एंट्री, त ड्रामो अञा ज़बरदस्त बहितरीनु थी वञे हा। बहरहाल ईअं न कयूं, इन ड्रामे जो स्क्रीन प्ले सफ़ा ढिलो करे छॾियऊं, तंहिंजे करे कुझु क़िस्तनि खां वठी हिन जी व्यूअरशिप थोरी झकी थी आहे, लेकिन एॾो ड्रामो ख़राब बि न आहे थियो। हाणे कुझु अचण वारे क़िस्तनि में तव्हां ॾिसंदव त वीरन जी बस्ती वरी टॉप ते हलियो वेंदो, छो त अॻिते कहाणी अॻिते ज़बरदस्त आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿी वीडियो में ॿी अपडेट में। हिन वीडियो खे आख़िर ताईं तव्हांखे ॾिठो त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा उदासी टीवी खे।